तू परेशान न थी सोट, मां कम पको करे आयो आहियां। चाचा बाल रात ताईं घर पहुची वेंदो। सखणा दिलासा न दे। नवाब खान जे चवण ते बाबा के सूबेदार गिरफ्तार कयो आहे। एतिरो आसानी सां उहो ज़ालिम बाबा के कोन छॾींदो। तोखे मूं मथां एतबार कोन्हे। इहा तोखे रात ताईं ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजी पहुच केसि ताईं आहे। खणी जो तुंहिंजी दुआ सलाम सुठनि माण्हुनि सां हूंदी, पर हू नवाब खान खां ताक़तवर न हूंदा। हू केतिरा ताक़तवर आहिनि, इहा ख़बर चाचा जे घर अचण खां पोइ पइजी वेंदी। बाबा चवे पियो त तव्हां सोनी खे अगवा कयो आहे। न राणी, इहा ख़बर मूंखे नाहे। कोई न ॼाण त चाचा साईं तोसां अलाए कीअं ॻाल्हि कई। बाबा ॻाल्हि नाहे कई, पर मूं अंदाज़ो लॻायो आहे। मां मञा थो त चाचा साईं मीर जो दुश्मन बणिजी वियो आहे, पर मीर जी भेण खे अगवा करण जो सोचे बि नथो सघे। खणी जो चाचा साईं तोसां ॻाल्हि कई हूंदी, पर तोखे चेराइण लाइ। वक़्त मां चाहियां थी त बाबा ऐं मीर जो ठाह थी वञे। छा तूं हिन ॻाल्हि जे लाइ बाबा खे राज़ी करे सघींदो? इहो गैरत जो मसइलो आहे। चाचा इन ॻाल्हि लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदो, पर हा, कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो। मां चाचा खे मञाए विझंदुसि। कुझु वक़्त जे लाइ मीर जी भेण खे अहिड़ो त गुम कर जो मीर जे मलाइकनि खे बि ख़बर न पए त छोरी आहे किथे। बाबा साईं, मां त हुन सां निकाह करण वारो हुयुसि। हिन वक़्तु तूं मीर जी भेण सां शादी कई, ऐं जेकॾहिं इहा शादी ज़ाहिर थी पई त मीर ऐं मूं सां तुंहिंजो अहिड़ो असरु कंदा जो तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि उन्हनि जे नाले खां डिॼंदियूं। मां एतिरो वयल बि न आहियां बाबा साईं जो हुननि छुड़वागनि सां मुंहुं बि न ॾेई सघां। तूं केतिरी ताक़त रखींदो या अॻिते हली मां आज़माईंदुसि। बाक़ी जेको हिन वक़्तु चवां थो उन ते अमल कर। ठीकु आहे बाबा साईं, मां अॼु राति ई उन छोरीअ खे उतां कढी थो अचां। छोरीअ खे तूं जिते बि रखी, उन जी ख़बर बहावल खे बि न पए, न त इहो ई बहावल छोरी कढी मीर ऐं मूसा जे हवाले कंदो। इन करे बहावल जे आज़ाद थी अचण खां अॻु में छोरीअ खे हितां कढी कंहिं अहिड़ी जाइ ते क़ैद करींसि जॾहिं बहावल खे ख़बर पए ऐं न ई मीर ऐं मूसा हुन खे ॻोल्हे लाइ। ठीकु आहे बाबा साईं, मां अॼु राति ई इहो कमु कयां थो। तव्हां रुगो सूबेदार खे रोके छॾियो त चाचा बहावल खे सुभाणे आज़ाद करे। मूं सूबेदार खे रोके छॾियो आहे, तूं वञी छोरी जो बिलो कर। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।